आंधी बरसा गोट है कदीमी गोट है गोट धड़ी में जमाली मौजूदा जिते गुजर केतरे सालन का गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बिना बिल्डिंग ए बिना फर्नीचर जे हली अचो तो तारे गोठाणन उस्ताद शागिर्दन सा गाल बोल के दोनी जो छा चवण आहे कोने असा के पानी लाए पियान ला कोने असा के बेंचू बिना ना सा तालीम हासिल कराने लाए ते आया असा पढ़ाई जेका ओताक में करे रहा बिल्डिंग ना है नहीं ओताक है योदा का है पानी पानी होंदो पीण जो या वो ना होंदो पानी कोसो होंदो अच्छा कोई तो ओताक मना मना बिल्डिंग आहे का स्कूल जी काहे पढ़दो ही पके पेरे में उस्ताद ना बेत बुदागो मैं सुनारा मारा इन सबक पेरूं गीत तणी जागत जिगायूं गीत तणी जागत जिगायूं जो सुतड़ा में असई बागन में तो हम बचाई वै सगलन के जो पेरायन पचाएगा कोई अशन में जो तारा तुम गाए ते मालका के सब सारा गीत तणी जागत जिगायूं बिल्डिंग नाय पर देराय बेंच भी ना है ने वॉशरूम भी ना है मेहमान वगैरह ने सब बाहर उसते पढ़ंदा है किताब मिलान दागे पूरा कौन मिले बिल्डिंग कोने होता का पढ़ाई केडी में मेहमान मरोची रहने आई असांगे ता चनन बाहर यो संस्ते वे पढ़ाई कंदा पानी पीण ला कोने बिजली कोने पढ़न ला बिल्डिंग कोने साईं रंगा बोर्ड कोने किताब पूरा कोने मिलिया जी त असांजो स्कूल जीपीपीएस धड़ी बस जमाली में के शे जी सहूलियत काने का नंढड़ा बारडान फर्नीचर कोने को बिल्डिंग काने का पानी जी सहूलियत काने का लेट्रिन वगैरह सहूलियत काने का रस्तन जी तमाम तकलीफ है जेकर थोड़ो मी वसंदो आ त बचड़ा परेशान थिना असा पान खुद परेशान थी वेंदा आहियूं इन लाइ असां चवंदा आहियूं असां खे महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे ऐं जेके सहूलियतूं मुहैया कयूं वञनि महिरबानी अच्छा जिते त पढ़ायो था स्कूल जी बिल्डिंग है ओताक ही ओताक आहे बाबा असां ओताक में पढ़ाईंदा आहियूं कॾहिं बि ॻोठाण जेको कचरो वग़ैरह थींदो आहे न त पोइ असां परेशान थींदा आहियूं पोइ उसमें वेही पढ़ाईंदा आहियूं जीअं त ही असांजो स्कूल तक़रीबन 1994 खां हलंदड़ आहे हिते असांखे का बि फैसिलिटी न ॾिनी वई आहे अॼु ॾींहं ताईं न असां वटि कंहिं रोड जी फैसिलिटी आहे न बिल्डिंग जी असांखे त एतिरे हद ताईं इग्नोर कयो वियो आहे जो असां मिसाल के ॻोठाणा न आहियूं या हिते असां इंसान रहंदड़ न आहियूं असां 10 दफ़ा एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि मथे त माना असांखे बिल्डिंग ॾिनी वञे रोड रस्ता ॾिना वञनि जेके असांजी बुनियादियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे असांखे मुहैया कयूं वञनि ॿियो को बि माना असांखे बिल्डिंग अॼु ॾींहं न मिलियो आहे स्कूल में फर्नीचर कोन ॾिनो आहे असांखे माना गवर्नमेंट जी तरफ़ां माना ऐं जेके बि माना न बोर्ड आहे न मिसाल मार्कर वग़ैरह न एॾे जदीद दौर में बि माना असांजे ॿार जेके अञा ताईं माना ज़मीन ते वेही पंहिंजो माना तालीम कराए रहिया आहिनि एॾी माना दुनिया असांजी किथे वञी पहुती आहे पर असांखे अफ़सोस आहे जो असांखे हिन दौर में बि का फैसिलिटी माना न ॾिनी वई आहे हिकु एजुकेशन जे नाले सां त माना एजुकेशन बि कई हिन ॻोठ जा ॿार बि माना पिराए किथे अॻिते अचनि अगरि स्कूल आहे तव्हांजे साम्हूं आहे न बिल्डिंग आहे केतिरनि टाइमनि खां स्कूल हली रहियो आहे न की बिल्डिंग आहे न की फर्नीचर आहे ऐं पाण ई तव्हां ॾिसो था रोड रस्ता इहे असां वारा इहे ई आहिनि साईं जॾहिं महिल बारिश थींदो आहे त साईं बि ॿ टे ॾींहं वॾी मुश्किलातुनि सां अचे थो ऐं उन खां पोइ असां जेको महिमान अचे थो असां उतां में ॿारनि खे तालीम ॾियारे रहिया आहियूं हाणे जेकॾहिं असांजो महिमान अचे थो त असां ॿारनि खे ॿार उस ते विहारे तालीम कराइण लाइ मजबूर कयूं था ऐं असांजो गवर्नमेंट खां इहो अपील आहे त असां पाण पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं असां पाण सदाईं पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि ऐं असांखे जेॾी महिल बि असां दरख़्वास्तूं ॾींदा आहियूं तॾहिं बि असांखे अॼु ॾींहं ताईं बिल्डिंग न मिलियो आहे नाज़िल मां मौजूद गोठ धड़ी में जमाली में जिते प्राइमरी स्कूल बिना बिल्डिंग ऐं बिना फर्नीचर लियो आहे तव्हां ॻोठाणनि ऐं उस्ताद शागिर्द ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो चवणु आहे त इंसान खां मुतालबो आहे त स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे फर्नीचर ॾियो वञे हिन जा जेका ॿार मासूम ॿार आहिनि उहा आला तइलीम हासिल करे सघे कैमरामैन ज़ीशान तालुब सां गॾु टाइम न्यूज़ रिपोर्ट बांदी तालिब हुसैन।